अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावरी जी एपिसोड केॾी महिल हलायो वेंदो दोस्तों। तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾींदासीं दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हरंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पंजावरी जेको ड्रामो आहे उहो दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे। ही तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। हिन जी हाणे तमामु जल्द तेज़ी सां शूटिंग शुरू थियण वारी आहे ऐं हिन जो डायरेक्टर आहे फरहद मलिक खजू, यानी डायरेक्टर बि दौलाब ड्रामो जो आहे ऐं अदाकार बि दौलाब ड्रामे जा आहिनि। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। हाणे तमामु जल्द हिन जी शूटिंग शुरू कई वेंदी ऐं दोस्तों हिन ड्रामे में सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। हिन जी हाणे तमामु जल्द जेको आहे शूटिंग शुरू कई वेंदी ऐं उन खां पोइ अदाकार ज़ाहिर थींदा, त उन खां पोइ असां तव्हांखे अदाकारनि जा नाला ॿुधाईंदासीं त हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि। यानी पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त पंजावरी जेको ड्रामो आहे उहो दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे, छो जो उन जो डायरेक्टर बि उन जो आहे त अदाकार बि उन जा कमु कंदा रहंदा ऐं इन ड्रामे में खून ख़राबी बि घणी थींदी ऐं हीउ ड्रामो बि तमामु ज़बरदस्त थी गुज़रंदो, छो जो खजू जेको ड्रामो में हथु विझंदो आहे त उनखे कामयाबु करे पोइ छॾींदो आहे ऐं उन जी कहाणी बि सुठी आहे। यानी असांजो मक़सदु इहो आहे त जेको खजू आहे डायरेक्टर उहो ड्रामनि में हथु विझंदो आहे त पोइ उन्हनि खे कामयाबु करे पोइ छॾींदो आहे, यानी हू ड्रामनि ते महिनत करे उन्हनि खे पोइ छॾींदो आहे। ऐं दोस्तों खजू बि इहो चयो आहे त तमामु जल्द हाणे इन ड्रामे जी शूटिंग शुरू कई वेंदी ऐं हिन ड्रामे जी शूटिंग जेको आहे मिरपुर माथेले में कई वेंदी, यानी जिथे दौलाब ड्रामे जी शूटिंग हली रही हुई इन ते बि उनखे यानी इन ड्रामे खे बि उते शूटिंग कई वेंदी। यानी हाणे तव्हां पोइ इहो सम्झी छॾिजो त पंजावरी जेको ड्रामो आहे उहो दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे। इहो हाणे तमामु जल्दी इन जी शूटिंग शुरू कई वेंदी। दोस्तों उम्मीद है त कहानी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। खुदा हाफ़िज़।